अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उनड़ सकरन में वधंदड़ बदअमनी खिलाफ़ STP पारां एहतजाज करे सिनेमा चौक ते बुख हड़ताली कैंप लगाई वई, जंहिंजी अॻुवाणी नवाब शाह जे STP सदर निसार अहमद कीरियो करे रहियो आहे। अॻुवाणनि चयो त सकरन में मुकम्मल बदअमनी थी वई आहे ऐं हर रोज़ मोटरसाइकिलूं चोरी थियण मामूल बणिजी वियो आहे, पर हिते जी पुलिस बिल्कुलु नाकाम थी वई आहे। सकरन में बदअमनी खत्म करो, सकरन में बदअमनी खत्म करो, सकरन में बदअमनी खत्म करो, सकरन में चोरी खत्म करो, सकरन में चोरी खत्म करो, सकरन में जो आजाद खत्म करो, सकरन में बदअमनी खत्म करो, सकरन में बदअमनी खत्म करो, सकरन में बदअमनी खत्म करो, सकरन में चोरी जो आजाद खत्म करो। अॼोको असांजो एहतजाज जेका टोकन बुख हड़ताली कैंप आहे असांजी, उहा असांजे तालुके जे जनरल सेक्रेटरी गुल मंसी जेका शहरी एक्शन कमेटी ठही हुई, उनजे इजलास में वेठल उनजी मोटरसाइकिल चोरी थी वई, पर सकरन में इन दौरान खोड़ सारियूं चोरियूं जेके थियूं आहिनि। ॻोठनि में माण्हू महफ़ूज़ न आहिनि, शहरनि में हिननि ख़ौफ़ फैलाए छॾियो आहे, किरोना आहे, माण्हू बेरोज़गारी में चोरनि खे हिननि छूट ॾेई छॾी आहे। असीं DIG IG खां मुतालबो कयूं था त सकरन थाणे खे गवर्नमेंट पघार थी ॾिए, या घटि में घटि ॿुधायो या वॾेरा पैसा था ॾियनि। ही वॾेरनि जी वंगारनि जे बजाए उन्हनि चोरनि सां मिलियल जुलियल हुजनि ऐं चोरनि खे का बि शइ न कई वञे। अॼु गांव ॾींहुं उन एक्शन कमेटी जे इजलास खे थियो आहे, हिन SHO खां पुछूं त तूं घणा चोर जेको सो या असांजी का बि ही मेहूं बकरियूं मोटरसाइकिलियूं को सामान घरनि मां चोरी थी वियो आहे, जो हिकिड़ी चोरी का बरामद कई अथई। ख़ुदा जी मार पवे, पोइ छाजे लाइ वेठा आहिनि? सिंध जे माण्हुनि जा टैक्स जा जेके पैसा आहिनि उन मां तव्हां पघारूं खणो, पघारूं अलॻि खणो। तव्हां वञी MPA MNN जा बंगलनि जा उते चमचा लॻा बीठा आहियो, जे इहे तव्हां चोर बरामद ऐं चोरियूं बराबरि न कयूं त भले असांखे महीनो लॻे, 2 लॻनि। अॼु असीं ऐलान था कयूं त असांजी कैंप सकरन में क़ाइमु हूंदी। उनखां पोइ बि जे न त पोइ सिधो SP साहिब ॾे असांजूं आङिरियूं खजंदियूं ऐं पोइ SP साहिब जे ख़िलाफ़ु सॼे ज़िले जे अंदरि भरपूर एहतजाजी तहरीक हलाई। अच्छा, अली गुल जी मोटरसाइकिल ते बाद में कया अॻु में कया, यानी खां पोइ हिकिड़े साफ़ी जी बकरियूं चोरी थियूं, उहे वापसि मिली वयूं, ऐं ॿियो हिकिड़े उमिरि जी मोटरसाइकिल चोरी थी, उहा बि यकदमि मिली वई। STP वारनि खे मोटरसाइकिल छो नथी मिले वापसि? ऐं साफ़ी जी मोटरसाइकिल वञे थी त SSP साहिबु उनखे नई 0 मीटर मोटरसाइकिल वठी थो ॾे। इहो ई चऊं था न, STP ग़रीबनि जी, हारनि जी, मज़दूरनि जी, महिनत कश माण्हुनि जी, गैरतमंद सिंध जे पुटनि जी नुमाइंदा पार्टी आहे। छो जो तव्हांखे ख़बर आहे त असीं हिननि सां कंहिं बि मोर्चे ते हिननि सां कंहिं क़िस्म जी असांखे जेकी ही सही ॻाल्हि कंदा उनजी हिमायत कंदासीं, जेकी ग़लति ॻाल्हि कंदा उन्हनि जे चौंक चौवाटे ते गुल मंसी तरक़ी पसंद पार्टी ग़रीबनि जी नुमाया पार्टी आहे। ही असां सां 70 साल खां वठी सॼी सिंध सां नारवा सलूक थींदो पियो अचे। केॾी महिल गुल सां त केॾी महिल कंहिं माउ जी झोली ख़ाली कई पई वञे, कंहिंखे गोलियूं हणी उनखे जेको सो टंगियुनि खां जॾो कयो थो वञे। ही हरकतूं असीं ॾिसूं पिया, पर असीं इहो वचन करे चुका आहियूं, छो जो असांजी का बि मश्करी जी पॉलिटिशियन कोन्हे, असां का बि ग़ैर ज़िम्मेवाराना ॻाल्हि नथा कयूं। असीं जेका ॻाल्हि कंदासीं पोइ चाहे असांजी ज़िंदगी उन ते क़ुर्बान करणी पए, असीं उन्हनि इरादनि सां अटल बीठा हूंदासीं। असीं बि इहो अहद करे चुका आहियूं त बार STP जे दोस्तनि सां छो, ऐं हाणे असीं इहो ऐलान करे चुका आहियूं त जेसीं ताईं गुल जी मोटरसाइकिल ई वापसि न ॾींदा ऐं SQ न कंदा, चोर ज़ाहिर न कंदा, असांजो एहतजाज जारी चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।